अलाए कहिड़ी क़िस्मत आहे मारे छोरे जी चंडरे जी। अड़े ॿ टे महीना पहिरियों तयारु थियुमि मां छोरे जो तौर करायां त वरी लॉकडाउन लॻी वई, कोरोना अची वई। हाणे लॻे त मुंहिंजे पुट जो तौर थींदो ई न। ख़ैर त आहे, छोरो आई तो यार। यार ॿीरल तोखे ख़बर आहे त छोरो मुंहिंजो हेॾो थी वियो अञा ताईं तौर न आयांसि करायो। छो छाजे करे भला? अड़े अॻे दफ़े मां तयारी कई तौर करायांसि त लॉकडाउन लॻी वई, शादी हाल बंदि थी विया, दावतां बंदि थी वियूं। हाणे वरी जेकॾहिं मूंखे शौक़ड़ो थियो आहे त काॾे मोकारो कया 350 रुपया किलो मुर्गी। यार वाकई महांगाई थी वई थी। 200 में किलो टमाटा, छल 100 रुपए किलो बसर, गिहु ॾिसो, चांवर ॾिसो, काॾे वञूं असां? यार इमरान त बारे छॾिया। अदा मां हर साल दावत कंदोमि, हर साल दावत कंदोमि, लख 2 लख 1.5 लख बचंदो ई बचंदो। हाणे दावत कयां त माना आके सूधो लोड़िया, पीउ ॾाढा मुंहिंजा लोड़नि, ॿी मुर्गी ऐं महांगाई जो ख़र्च पूरो न करे सघे। बाबा इमरान बारे छॾिया एॾी महांगाई। अल्लाह ओ इमरान खान कुझु सस्ताई कर कुझु त छोरनि जा तोहर करायूं। हेॾा थी विया आहिनि छोरा, तोहर नथा करायूं। हाणे ईअं तोहर कीअं करायूं? धम धमालो वॼे, दावत बावत कंहिंखे ॾियूं, 2-3 रुपया पों त ठहे न। 1.5 लख असांखे बचंदो आहे हर कार्ड में। हाणे दावत कयूं था 350 रुपया किलो मुर्गी, 200 में किलो टमाटा, बसर ॾिसो, गिहु ॾिसो, चांवर ॾिसो, काॾे वञूं असां? या त छोरनि जा तोहर ई न करायूं बसि। ईअं वत न बस लुड़प घुमंदा वत पोइ त ईअं ई थींदो ई न। अलाह करे सस्ताई थिए। छा करे माण्हू पुॼी नथो सघे। 350 रुपया किलो मुर्गी सिलेट मां ॾिसां थो अटैक थिए थी मूंखे। अलाह करे मुर्गी ऐं इहे बसर टमाटा सस्ता थियनि त 3 दफ़ा दावत कंदुमि हिकिड़े छोरे जी। हाँ चोथों साल न कई आहे।